गोहर के इन शर्त ते संग ॾींदासीं त मेहरूअ खां सॼी मिल्कियत पंहिंजे नाले ते कराईंदो ऐं पोइ वरी गोहर सॼी मिल्कियत असांजे नाले ते कंदो। पोइ त ज़मीन तुंहिंजी थींदी न। बानू तुंहिंजे ॻाल्हि में दम आहे, पर माण्हू मेणा ॾींदा। सालार खान पंहिंजी भेण जो संग हिकु नौकर खे ॾेई छॾियो। मां सदोरी जो भाउ आहियां। मां पंहिंजी भेण खे वठण आयो आहियां, हुन सां गॾु तव्हांजो शुक्रिया अदा करण आयो। बराबरि सदोरी मोड़ साम हुई, पर हिन वक़्तु न आहे। छा सदोरी तव्हां वटि न आहे? मां बि तुंहिंजी वॾी भेण आहियां। जेकॾहिं न पाणी सिर खां मथे चढ़ी वञे त उनखे हारे छॾिजे। ऐं बानो सॼी ज़िंदगी मुंहिंजे ख़िलाफ़ तुंहिंजा कन भरिया आहिनि। मां ख़ामोश रहियसि, पर हाणे ईअं न थींदो। सिर जो जवाबु पथर सां ॾींदसि। आउं परूअ खे कॾहिं बि टुटणु कोन ॾींदुसि। जेकॾहिं ज़रूरत पई न त आउं हुनखे पंहिंजो रतु बि ॾींदुसि। परू मुंहिंजो यार न आहे चाचा मुल्क, मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो जिगर आहे। अदा अकेली गोहर जो ॾोह नाहे, सॼो ॻोठ तो ॻाल्हियूं करे। सदोरीअ ते राज जो पटको लाहे धूड़ कयो आहे। सदोरी मुंहिंजी भेण आहे, सॼे राज जी भेण न आहे। जॾहिं असां सदोरी खे माफ़ करे छॾियो आहे, ये अहिड़ा गहरा नथू गहरा केरु थींदा आहिनि सदोरी खे अगवा करण वारा। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।